12,000 यहूदी बांदर बणिजी विया। अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु पाण ज़िक्र कंदासीं हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जी क़ौम जो। रिवायत आहे त हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जी क़ौम जा 70,000 माण्हू उक़बा वटि समुंड जे किनारे ईला नाले ॻोठ में रहंदा हुआ ऐं उहे तमामु ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारींदा हुआ। अल्लाह ताला उन्हनि जो हिन तरह इम्तिहान वरितो जो छंछर जे ॾींहुं मच्छी जो शिकार उन्हनि ते हराम करे छॾियो ऐं हफ़्ते जे बाक़ी ॾींहंनि में शिकार हिलाल फरमाए छॾियो। हिन तरह उन्हनि माण्हुनि खे आज़माइश में मुब्तला फरमाए छॾियो त छंछर जे ॾींहुं बेशुमार मच्छियूं ईंदियूं हुयूं ऐं ॿियनि ॾींहंनि में न ईंदियूं हुयूं। त शैतान उन्हनि खे इहो हीलो ॿुधायो त समुंड मां कुझु नालियूं कढे ख़ुश्की में कुझु हौज़ बणाए वठो ऐं जॾहिं छंछर जे ॾींहुं उन्हनि नालियुनि जे ज़रिए मच्छियूं हौज़ में अची वञनि त नालियुनि जो मुंहुं बंदि करे छॾियो ऐं उन ॾींहुं शिकार न करियो, बल्कि ॿिए ॾींहुं आसानी सां उन्हनि मच्छियुनि खे झले वठो। उन्हनि माण्हुनि खे इहो शैतानी हीलो पसंदि आयो ऐं उन्हनि इहो न सोचियो त जॾहिं मच्छियूं नालियुनि ऐं हौज़ में क़ैद थी वियूं त उहो ई उन्हनि जो शिकार आहे, त उहो छंछर जे ई ॾींहुं शिकार करणु थियो जेको उन्हनि जे लाइ हराम हो। उन मौक़े ते उन्हनि यहूदियुनि जा 3 गिरोह थी विया। नंबर 1 के माण्हू अहिड़ा हुआ जेके शिकार जे हिन शैतानी हीले खां मना कंदा रहिया ऐं नाराज़ ऐं बेज़ार थी शिकार खां परे रहिया। नंबर 2 ऐं के माण्हू हिन कम खे दिलि में बुरो सम्झी ख़ामोश रहिया, ॿियनि खे मना न कंदा हुआ, बल्कि मना करण वारनि खे ई चवंदा हुआ त तव्हां अहिड़ी क़ौम खे छो नसीहत कंदा आहियो जंहिंखे अल्लाह ताला हलाक करण वारो या सख़्तु सज़ा ॾियण वारो आहे। नंबर 3 ऐं कुझु उहे सरकिश ऐं नाफ़रमान माण्हू हुआ जन अल्लाह ताला जे हुकुम जी ऐलानिया मुखालफ़त कई ऐं शैतान जे हीलेबाज़ी खे मञे छंछर जे ॾींहुं शिकार करे वरितो ऐं उन्हनि मच्छियुनि खे खाधो बि विकिरो बि कयो। जॾहिं नाफ़रमाननि मना करण जे बावजूदु शिकार करे वरितो त मना करण वारी जमायत चयो त हाणे असां इन्हनि नाफ़रमाननि सां को तालुक़ न रखंदासीं। पोइ उन्हनि ॻोठ खे तक़सीम करे विच में हिकु दीवार बणाई ऐं अचण वञण जो हिकु अलॻि दरवाज़ो बि बणायो। हज़रत दाऊद अलैहिस्सलाम ग़ज़बनाक थी शिकार करण वारनि ते लानत फरमाई। उन जो असरु इहो थियो जो हिकु ॾींहुं ख़ताकारनि मां को बि ॿाहिरि न निकितो। उन्हनि खे ॾिसण लाइ कुझु माण्हू दीवार ते चढ़िया ऐं ॾिठाऊं त उहे सभु बांदरनि जी शक्ल में बणिजी चुका आहिनि। हाणे माण्हू उन्हनि मुजरिमनि जो दरवाज़ो खोले अंदरि दाख़िल थिया त उहे बांदर पंहिंजे रिश्तेदारनि खे सुञाणंदा हुआ ऐं उन्हनि वटि अची उन्हनि जा कपिड़ा सुंघींदा हुआ ऐं ज़ारो क़तार रोअंदा हुआ, पर माण्हू उन्हनि बांदर बणिजी वेंदड़नि खे न सुञाणंदा हुआ। बांदर बणिजी वेंदड़नि जो तादादु 12,000 हो। उहे सभु 3 ॾींहं ताईं ज़िंदा रहिया ऐं उन विच में कुझु खाई पी न सघिया, बल्कि ईअं ई उञायल बुखायल सभु जा सभु हलाक थी विया। शिकार खां मना करण वारो गिरोह हलाकत खां सलामत रहियो ऐं सही कौल इहो आहे त दिलि सां बुरो सम्झी ख़ामोश रहण वारनि खे बि अल्लाह ताला हलाकत खां बचाए वरितो। हिन वाक़े जो अजमाली बयान सूरत बकरा में बि आहे। दरसे हिदायत मालूम थियो त शैतानी हीलनि में पइजी अल्लाह ताला जे अहकामनि जी पैरवी न करण जो नतीजो केतिरो बुरो ऐं केतिरे क़दुरु ख़तरनाक हूंदो आहे ऐं ख़ुदा जो नबी जिन बदनसीबनि ते लानत फरमाए उहे कीअं अल्लाह अज़्ज़ व जल जे अज़ाब में गिरफ़्तार थी दुनिया मां नेस्तो नाबूद थी जहन्नम जे अज़ाब में गिरफ़्तार थी वेंदा आहिनि ऐं ॿिन्ही जहाननि में ज़लील ऐं ख़्वार थी वेंदा आहिनि। असाबे इला जे हिन ड्रेजारण वारे वाक़े में हर मुसलमान लाइ तमामु वॾियुनि इबरतनि ऐं नसीहतनि जो सामान आहे। काश हिन वाक़े सां मुसलमाननि जी दिलनि में ख़ौफ़ पैदा थिए ऐं उहे अल्लाह ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नाफ़रमानियुनि खां बची सिराते मुस्तक़ीम जे रस्ते ते हलणु लॻनि ऐं ॿिन्ही जहाननि जे सरबुलंदियुनि सां सरफ़राज़ थी एज़ाज़ ऐं इकराम जी सल्तनत जा ताजदार बणिजी वञनि।